बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर इसरा प्रोग्राम दी फ्रंट पेज ऑन हलाल निसार ऐं मुसादत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, सभ खां पहिरीं फ्रंट पेज ते जेके ख़बरूं असांखे शामिल करणियूं आहिनि, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सियासी कशीदगी जेको आहे रोज़ानो वधंदी वञे पई ऐं अॼु जी ख़बर तव्हां सां शामिल कंदासीं त पंजाब ऐं केपी में इलेक्शन्स न थियण वारो मामिलो जेको आहे इहो काफ़ी ॾींहं ब ॾींहं असीं ॾिसूं था त अॻिते निकिरंदो वञे पियो, एक्सटेंड थींदो वञे पियो। तव्हांखे ख़बर आहे त PTI जीअं दरख़्वास्त जेको आहे पिटिशन दाख़िल कराई हुई सुप्रीम कोर्ट में इन हवाले सां त छा जंहिंमें उन्हनि 15 सवाल बि पुछिया हुया त छा इलेक्शन कमीशन वटि या निगरां हुकूमत वटि इहो इख़्तियार आहे त हू इलेक्शन जी जेका डेट ऑलरेडी डिसाइड थी चुकी आहे उनखे मुलतवी कनि। सो इहो ई सभ खां पहिरीं अॼु असीं सवाल रखंदासीं ऐं ॿियो अॼु इन हवाले सां ॿुधणी बि थी आहे सुप्रीम कोर्ट में ऐं काफ़ी कल्ह खां वठी हिकु ड्रामाई सूरत हाल असांखे सुप्रीम कोर्ट में बि नज़र अचे थी, जेके 5 रुकनी बेंच ठही, वरी 2 जजनि जो फ़ैसिलो अची वियो ऐं अॼु चीफ जस्टिस इन ॿुधणीअ में जेके रिमार्क्स ॾिना आहिनि उहे कुझु तव्हां सां शेयर कंदा हलूं था त छा उहे चवनि था CJP जेके आहिनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान त छा इलेक्शन कमीशन वटि इख़्तियार आहे त हू इलेक्शन्स खे मुलतवी कनि, जेकॾहिं आहे त पोइ ठीकु आहे मामिलो ख़तमु थी वेंदो। इहा चीफ जस्टिस जा रिमार्क्स हुआ। वधीक उन्हनि चयो त कानून जी हुकुमरानीअ खां सवाइ जमहूरियत हली नथी सघे ऐं अगेन इहा इख़्तियार वारे मामले जी उन्हनि ॻाल्हि कई। पर जेकॾहिं असीं हुकूमत जो रिएक्शन तव्हां सां शेयर कयूं त उन्हनि पारां मुतालबो अचे थो त फुल कोर्ट जेको आहे जोड़ियो वञे। सो पहिरीं ख़बर इहा ई शामिल कंदासीं, पुछंदासीं जमाली साहब खां त छा आहिनि अंदरि जूं ख़बरूं। ई मामिलो ॾींहं ब ॾींहुं जमाली साहब एक्सटेंड थींदो वञे पियो ऐं ड्रामाई सूरत हाल कल्ह खां वठी असांखे नज़र अचे पई, छा चवंदा इन ते? असल में ॾिसो, चीफ जस्टिस साहब मां सम्झां थो त अदलिया खे जंहिं तर्स ते खणी वञे पियो उन सां हिन दफ़े जीअं तव्हांखे यादि हुजो त सजाद अली शाह जॾहिं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हो त नवाज़ शरीफ़ उन ज़माने में वज़ीर आज़म हुआ, उन्हनि जी कन्फर्टेशन थी, उन दौरान सुप्रीम कोर्ट ते हमिलो बि थियो। पर अल्टीमेटली जेको आहे उहो उन वक़्त जे वज़ीर आज़म ऐं उन वक़्त जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे घर वञिणो पियो। जॾहिं सूरत हाल इन तर्ज़ ते वञे जो तव्हांजे दरमियान राब्ते जो फुक़दान त पहिरीं जी ॻाल्हि आहे, पर एतमाद जो बि फुक़दान थी वञे, यानी कि हुकूमत खे चीफ जस्टिस ऐं उनजा जेके 2 जज ख़ासि तौर ते जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीबुर रहमान आहे उन ते एतमादी कान्हे। यानी हुकूमत ऐं तमामु जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि PDM में शामिल, उहे चई रहियूं आहिनि त असांखे न चीफ जस्टिस जी सरबराही में ठहंदड़ बेंच ते एतमाद कान्हे। हाणे ॾिसो, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो फोरम आहे असल में पाकिस्तान जो इंसाफ़ जो सभ खां वॾो फोरम तस्वुरु कयो वेंदो आहे। जॾहिं उनजी हालत इहा हुजे जो हुकूमत वक़्तु ऐं डिफरेंट सियासी पार्टियूं उन ते अदम एतमाद करे छॾनि। मां तव्हांखे हल्को सो मिसाल ॾियां त सॼी दुनिया जो कानून ऐं पाकिस्तान जो बि कानून सेम आहे त जेकॾहिं की को हिकिड़ो बि मुलज़िम पंहिंजे वकील जे थ्रू कंहिं जज ते अदम एतमाद जो इज़हार कराए छॾे त उहो जज उनजी ॿुधणी न ॿुधंदो आहे। सही। हाणे हिते त पूरी हुकूमत पूरी सियासी जमातूं यानी उहे हिन चीफ जस्टिस खे ऐं ॿिनि उन जजनि खे चई रहियूं आहिनि त असांखे तव्हां ते एतमाद आहे, खुलेआम चई रहियूं आहिनि। यानी इन हद ताईं जो वज़ीर आज़म पाकिस्तान ख़त लिखी चयो, ओपनली प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए चयो पियो वञे त बाबा असांखे तव्हां ते एतबार कान्हे। पर डटाई जी इंतिहा इहा आहे, मां चवंदो न जॾहिं अखियुनि मां शर्म ख़तमु थी वञे ऐं उसूल इंसाफ़ तव्हांखे नज़र न अचे ऐं करिणो ई न हुजे ऐं तव्हांजी नियत में खोट हुजे त पोइ इहा ज़िद ऐं अना अची वेंदी आहे, जेकी हींअर मां सम्झां थो त चीफ जस्टिस ॾेखारे रहियो आहे। जॾहिं सम्झे थो त कानून कंहिं वटि जो ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जो मक़सदु उहो आहे कानून जी तशरीह करणु। सही आहे। कानून ठाहिण न आहे, कानून पार्लियामेंट जो कमु ठाहिणु, उहो हिननि खे ठाहे ॾेई छॾियूं हाणे आहिनि जी तशरीह करणु, जेके हर दफ़े ई पंहिंजी तशरीह पंहिंजी मर्ज़ी सां कयूं। उनजी मिसाल तव्हांखे आऊं हींअर जेकी माज़ी क़रीब में हिननि कयो त हिकु तरफ़ हुननि चयो नवाज़ शरीफ़ जे फ़ैसिले में हिननि चयो त पार्टी हेड जेको आइन में लिखियलु आहे, पार्टी हेड जेको आहे उहो जेकॾहिं कंहिं चोरी में चकारी में या कंहिं में इन्वॉल्व आहे उनखे फॉलो कंदड़, यानी उनखे जेके फॉलो करे रहिया आहिनि। ॿियो जॾहिं अची वियो जजमेंट हिननि जो, जॾहिं पंजाब असेंबली जो वारो आयो त चऊं न पार्लियामानी लीडर खे फॉलो करिणो आहे। सुप्रीम कोर्ट जे 2 फ़ैसिलनि में हिकिड़े फ़ैसिले में चवनि था त पार्टी हेड खे फॉलो करिणो आहे, जेको आइन में लिखियल बि आहे, वाज़े लिखियल आहे पार्टी हेड।
पर छो जो इन्हनि खे हिते इमरान ख़ान खे सपोर्ट करणी ऐं चौधरी परवेज़ इलाही खे वॾो वधीक करिणो पंजाब जो, उते हिननि तशरीह चेंज करे छॾी, यानी आइन जी तशरीह चेंज करे छॾियूं। इन ई तरीक़े सां छो जो इहा मिसाल असांजे साम्हूं मौजूदु आहिनि, इन करे हुकूमत ऐं इन जूं जेके बि अलाइस पार्टियूं आहिनि उहे तमामु ओपन फोरम ते, ऐं तव्हां बिलावल भुट्टे जी तक़रीर ॿुधी हूंदी त हुन इन ई चीफ जस्टिस खे मुखातिब थींदे चयो त तव्हांजो हिकिड़ो फ़ैसिलो चवे थो त वज़ीर आज़म या वॾो वज़ीर वन मैन शो कुझु न हूंदो आहे, उनजी काबीना जेको आहे उन वटि इहो इख़्तियार हासिलु आहे। हालांकि किथे न आहे लिखियलु इहो चीफ एग्ज़ीक्यूटिव हूंदो आहे, पर वरी बि हिननि हिकिड़ी तशरीह करे बाइंडिंग लॻाए छॾी, ठीकु आहे। हाणे बिलावल हिनखे चयो आहे त पोइ वाए सिर्फ़ु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, पोइ तुंहिंजी बि का हैसियत ऐं इख़्तियार न आहे, पोइ तुंहिंजी बि जेकी सॼी अदलिया यानी कैबिनेट आहे उहो फुल कोर्ट ठाहियो। पोइ आख़िर फुल कोर्ट ठाहिण में चीफ जस्टिस जे दिलि में कहिड़ी चोर आहे, छो थो टिजे? जेकॾहिं आइन ऐं कानून जी का तशरीह थियणी आहे त इहा त अञा सुठी ॻाल्हि आहे त जेतिरो वॾो फोरम हूंदो ऐं सभु जज जेकॾहिं हुन में मौजूदु हूंदा ऐं उहा उन आइन जी जेकॾहिं बहितर अंदाज़ में तशरीह कंदा त इहो त पाकिस्तान जे फ्यूचर जे लाइ बहितरु थींदो त हिकु वॾे फोरम 9 रुकनी जज खां बि मथे 12 रुकनी या 15 रुकनी या 17 रुकनी जेको बि अदालत जो डायमेंशन आहे उन मुताबिक़ फुल कोर्ट जेकॾहिं रेफरेंस हिन ते थी वञे त आख़िर हिन में बुराई कहिड़ी आहे? हिन में ज़िद ऐं अना जो कहिड़ो मसइलो आहे? त शुरूआती ॾींहं खां जॾहिं खां चीफ जस्टिस उहो मोटो एक्शन वरितो हुयो, नोटिस वरितो हुयो, त तॾहिं खां खोड़ असीं ॾिसूं पिया त अदालतुनि मां ई काफ़िनि माण्हुनि खे एतिराज़ हुया त तव्हांखे न पियो लॻे त इहो मामिलो वधीक एक्सटेंड में न थियणु घुरिजे, या जेकॾहिं हुननि अनाउंस फ़ैसिलो ॾेई छॾियो अदालत 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थियणु खपे त हीअ इलेक्शन थी वञे, आख़िर छो एतिरो ताख़ीर जो शिकार थींदी वई, मुलतवी वारियूं वरी डेट्स अची वियूं, हीउ मामिलो एॾो घिंझिरजी वियो आहे त तव्हांखे न पियो लॻे त सियासी पार्टीज़ बि इलेक्शन कराए वठंदा? असल में मसइलो इहो त जीअं त मां पहिरियों चयो त इहो सुप्रीम कोर्ट जो कमु ई कान हुयो, न कंहिं हाई कोर्ट जो कमु हुयो, पर इलेक्शन त थियणी प्रोसीजर जेको आहे उन शइ खे ॾिसजे या सुप्रीम कोर्ट वारी प्रोसीजर हुयो त उन प्रोसीजर खे फॉलो करण जे बजाए हे डायरेक्ट हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट विया उतां ऑर्डर कराया आया। तव्हां सम्झो न, हिकिड़ो अञा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान या ॿिनि सूबनि जे गवर्नरनि अञा हिकिड़ी शइ जे बारे में पंहिंजी राय न ॾिनी, का तारीख़ फिक्स न कई हुई, उन जे अगेंस्ट विया सुप्रीम कोर्ट में ऐं सुप्रीम कोर्ट जेको आहे ऑर्डर पास करे छॾियो। हाणे ॾिसो इतां ई त बदनियती अचे थी न। हिकिड़ो केस हुयो CCPO लाहौर जो, इलेक्शन जो हुते परे परे ताईं को ज़िक्र कान हुयो, हिकिड़ी ट्रांसफर पोस्टिंग जो इशू हुयो जेको एडिशनल IG हिननि डोगर खे हटायो हुयो लाहौर मां, हीउ केस उन जो हुयो जेको जस्टिस एजाज़ुल हसन ऐं मुनीब वटि हुयो। उन केस में जेको आहे उहो चवनि था यानी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे रेफर था कनि, यानी केस ट्रांसफर पोस्टिंग जो आहे ऐं सॼे इलेक्शन जे मामले खे जेको आहे उन केस में रेफर था कनि त इन ते 100 वोट वठी ऐं इलेक्शन जो जेको आहे फ़ैसिलो करायो वञे। भई अकुल तव्हांजो उन ॻाल्हि खे तस्लीम करे सघे थो त हिकिड़ी ट्रांसफर पोस्टिंग जो केस, किथे ट्रांसफर पोस्टिंग हिकिड़े एडिशनल IG जी ऐं किथे जेको आहे इलेक्शन कमीशन ॾे तव्हां उनजो रुख मोड़े छॾियो। बेसिकली इहो इतां ई बदनियती जेकी आहे इन्हनि जा चवंदा आहिनि न त तव्हांखे खुली नज़र ईंदी आहे त बदनियती कीअं। अच्छा, प्लस हिन जज साहब जी हिकिड़े जी त तमामु घणियूं वीडियोज़ अची चुकियूं, ऑडियोज़ अची वियूं आहिनि, खुला उन ते इल्ज़ाम लॻाइनि, यानी हुकुमरान सिर्फ़ु हुकूमत न लॻाया आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जे अॻुवाननि प्रेस कॉन्फ्रेंसूं करे उन्हनि ते उहे हिननि एलिगेशन्स लॻाइनि ऐं उहे ऑडियोज़ जेको आहे मौजूदु आहिनि जे ऑडियो जी तरदीद कान थी आहे, या त इहो जज जेको आहे पाण उनजी तरदीद करे छॾिया या ॿियो को उनजी तरदीद करे छॾिया, हिननि जो हाई कोर्ट जो जेको सुप्रीम कोर्ट जो जेको फोरम हुयो कंहिं उनजी तरदीद न कई आहे। उन ते छो न सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो चीफ जस्टिस को बेंच तश्कील ॾेई रहियो आहे त बाबा इन जी बि साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु घुरिजे। भई ॿियनि ते त तव्हां 100 मोटो ऐं ख़बर न छा छा वठी रहिया आहियो न। हाणे असल मसइलो इहो न आहे त हीअ इलेक्शन थिए थी या नथी थिए, असल मसइलो आहे त जेके असांजे मुल्क जा जेके सुप्रीम इदारा आहिनि उहे स्टेक ते लॻी विया आहिनि, दाव ते लॻी विया आहिनि। उन्हनि जो जेको क्रेडिबिलिटी आहे उहा एतिरी घणी मुतासिर थी वई आहे। ॾिसो, मुतासिर पहिरियों बि हुई, जेकॾहिं असां मौलवी मुश्ताक जे केस खां ॾिठो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाई खां ॾिसूं त अदलिया मुतनाज़ा रही आहे, पर इन हद ताईं मुतनाज़ा रही आहे इहो असां हींअर पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियूं। पहिरियों को हिकु अहिड़े क़िस्म जो केस हो जेको जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे बहरहाल फाई ॾिनी वई, पर उनखां पोइ तव्हां ॾिसो त उनजी सीक्वेंस जेको आहे कहिड़ी ख़ौफ़नाक रही आहे। उन मौलवी मुश्ताक जो हशर छा थियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़िलाफ़ फ़ैसिले ॾींदड़ तमामु जजनि जी हालत छा थी, ठीकु आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे गिरफ़्तार करण वारे आमिर जनरल ज़ियालक जी हालत छा थी, त हीउ कुदरत जो बि हिकिड़ो निज़ाम आहे। त हाणे हिन वक़्तु जेको अदालत में थी रहियो आहे, मां इहो सम्झां थो त
त ही पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो चैप्टर शुरू थियण वारो आहे जंहिंसां हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उहो बि कंहिं जज ते लोअर जुडिशरी त हिकिड़ी मामूली ॻाल्हि थी वई हाणे, जॾहिं हायर जुडिशरी पाकिस्तान जी उन ते जॾहिं को बि माण्हू तनक़ीद करे ऐं उन ते बि को माण्हू उनजी क्रेडिबिलिटी ते ग़लति सवाल उथारे त इहो जजनि खे रिक्वेस्ट कंदुसि त उहो पंहिंजे मनसब जो ख़्यालु कनि ऐं अहिड़नि कंट्रोवर्सी जे मामलनि में प्रोसेस खे फॉलो कनि न। जेकॾहिं इहो केस हेठां लोअर जुडिशरी मां थी छो जो सुप्रीम कोर्ट अपीलेन कोर्ट ई त हे हेठां थी हुननि वटि अचे आहे जॾहिं हुनजी टेबल ते, त पोइ उनखे जेको बि आहे कानून जे मुताबिक़ ॾियनि आहे फ़ैसिलो। पर अज़ ख़ुदि इन क़िस्म जा नोटिस वठण, अज़ ख़ुदि डायरेक्ट अपील अलाउ करणु, यानी PTI जो कोई बि माण्हू त गुज़िरियल 8-10 महीननि खां ॾिसो कोई बि माण्हू डायरेक्ट अपील खणी थो वञे सुप्रीम कोर्ट, उनखे हलो था करे छॾनि। अरे भाई उनखे त वाज़े हुकुम ॾिनो वञे त बाबा जेको मुतलका फोरम आहे उते वञो, उनखां पोइ जॾहिं जेको बि तव्हांजे लाइ फ़ैसिलो। पर शायद PTI खे बि ॻाल्हि सम्झ में ईंदी थी वञे जमाली साहब त हू हाणे ऐवाननि जी तरफ़ वापसी कनि था, ऐवाननि जो रुख कनि था, ऐं उन्हनि खे शायदि थोरो घणो लॻी रहियो आहे त मसइलनि जो हल जेको आहे उहो ऐवाननि में वेही करे थी सघे थो। पार्लियामेंट ई आहे, तव्हां कल्ह ॾिठो हूंदो त कीअं उन्हनि जी ऐवान में वापसी थी ऐं पर काफ़ी ख़ैर असीं ॾिठोसीं एहतजाज बि थियो, रड़ियूं हुकरा बि असांखे ॿुधण में आया ऐं जेके स्पीकर साहब हुया उन्हनि जे लाइ कंट्रोल करणु जेको आहे तमामु घणो मुश्किल थी वियो हुयो। त छा PTI खे उहो लॻी रहियो आहे? ॾिसो तव्हां हमेशह हिकिड़ी शइ यादि रखो त पाकिस्तान में जेको निज़ाम आहे उहो आहे ई पार्लियामेंट्री सिस्टम, त जेको बि अल्टीमेटली फ़ैसिलो थियणो आहे उहो पार्लियामेंट खां थियणो आहे। हाणे हे त इमरान ख़ान पंहिंजी ज़ाती ज़िद ऐं अनाज न मसइले में अची सॼो तहस नहस करे मुल्क जे सिस्टम खे, मुल्क जी इकोनॉमी खे, मुल्क जे सभिनी इदारनि खे, जेकॾहिं इमरान ख़ान पंहिंजी ज़िद ते न अड़ियल हुजे हा त हिन हो मुल्क में अलाए केतिरियूं हुकूमतूं आयूं ऐं कंहिंजूं वयूं। इहा ई नून लीग पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु मुक़दमा दर्ज कराईंदी रही, पीपल्स पार्टी नून लीग जे ख़िलाफ़ु मुक़दमा दर्ज कराईंदी रही, नून लीग वाला एक्सट्रीम ते वञी जेकॾहिं उन्हनि जा सिरे महल जा किस्सा या उन्हनि जे फ्रांस जे घर जा किस्सा या उन्हनि जा जेके नेकलेस हीरनि जे हार जा किस्सा उहे को PTI त कान खणी आई न, उहा इहा नून लीग खणी आई। त अहिड़े तरीक़े सां इहे कन्फर्ट्रेशन त हिननि जमातुनि में ऑलरेडी रही आहे, चाहे पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, JUI सां केतिरी कन्फर्ट्रेशन रही आहे, जमात इस्लामी जे इंटरनल जेके पंहिंजूं मज़हबी जमातूं उन्हनि में केतिरी कन्फर्ट्रेशन रही आहे, जेके हिते जीअं MQM या ॿियूं जेके जमातूं उन्हनि में केतिरी कन्फर्ट्रेशन रही आहे। कन्फर्ट्रेशन हमेशह रहंदी आहे सियासत में, कन्फर्ट्रेशन जेकॾहिं न रहे त बसि पोइ सियासत ई न हुजे, पोइ मिली झुली छो न हुकूमत ठाहे छॾिजे। भई तव्हां में हर पॉलिटिकल पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो नज़रियो आहे, पंहिंजो मंशूर आहे, पंहिंजी सोच आहे, हू हमेशह पाण में ॿाहिरां इलेक्शन विढ़ंदा आहिनि, हिकिड़ा खटंदा आहिनि, हिकिड़ा हराईंदा आहिनि, जेके खटंदा आहिनि उहे हुकूमत कंदा आहिनि, जेके हराईंदा आहिनि उहे ओपोज़िशन कंदा आहिनि, नॉर्मल प्रोसीजर आहे इहो। PTI खे ख़ुशफ़हमी इहा आहे त असां पैदा थिया आहियूं हुकूमत जे लाइ, यानी असां जेकॾहिं आहियूं त असांखे रुॻो हुकूमत मिले, चाहे उहा फ़ौज जे डंडे ते मिले, उनजे बंदूक ते मिले, अदालत जे जेको आहे कि चीफ जस्टिस जे फ़ैसिले जी रोशनी में मिले, हुननि खे रुॻो इहो ओवर कॉन्फिडेंट जेके चवंदा आहिनि असां, ऐं सभिनी खे असांखे चोर चवणो आहे ऐं सभ खां वॾा चोर जा पुट पाण आहिनि। जेकॾहिं हिननि जे हिननि जी जेकी लैंग्वेजिस ॾिसो, माण्हू वधीक एक्सट्रीम ते इन करे हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि त जेकी हिननि जी लैंग्वेज आहे, जेके हिननि जा मुख़्तलिफ़ माण्हू जेके हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जी फैमिलीज़ ते जेके इहे अटैक कंदा आहिनि, पंहिंजे सोशल मीडिया ट्रोलर जे ज़रिए, पंहिंजी ब्रिगेड जे ज़रिए जेके वाहियात आहिनि इंतिहाई क़िस्म जा, उहे मुख़्तलिफ़ तव्हां असांजी लेडीज़ एंकर्स जे बारे में हिननि कहिड़ी सोशल मीडिया कैंपेन न हलाई, केतिरा साफ़ी हिननि जे दौर में गिरफ़्तार थिया, जेके अॼु आज़ादी इज़हार ऐं आज़ादी राय जी असांखे ॿुधाए रहिया आहिनि त साफ़ियुनि खे जेका हिन ते मुतहद थी आवाज़ु उथारणु घुरिजे। भई असांजा त जेकॾहिं काई बि हुकूमत हुजे, केर बि माण्हू हुजे, जॾहिं ॾिसंदो आहे त असांखे ख़बर आहे त कीअं असांखे आवाज़ु पंहिंजी उथारणी आहे। तव्हां पंहिंजे दौर जो हिसाब त ॾियो त तव्हां केतिरनि साफ़ियुनि खे TV चैनल्स खां ऑफ एयर करायो, तव्हां केतिरनि साफ़ियुनि खे उन्हनि जे इदारनि मां, अख़बारनि मां ऐं TV चैनल मां नौकरियुनि मां कढायो। हुकूमत जेको आहे उन्हनि जे जलसनि ते पाबंदी त न सॉरी, पर जलसनि में जेकी कवरेज उन्हनि खे मिले थी, उन्हनि ते पाबंदी लॻाइण जो कुझु सोची रही आहे मौजूदा हुकूमत, अहिड़ो कुझु आहे या उन जे कारकुननि खे मुसलसल गिरफ़्तार करे पई? ज़ाती तौर ते असां इन जे हक़ में न आहियूं त कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जे जलसे खे रोकियो वञे, पर मसइलो हिननि जे तरफ़ां जेके जलसे जी कवरेज ते हू चवनि पिया त न ॾेखारिजे या तक़रीरूं न ॾेखारिजनि, रोल प्ले करे रहिया आहिनि, त बेसिकली उहो एतिरो घटिया हूंदो आहे जो माण्हू मजबूरन जेको आहे चवंदो आहे त बाबा ठीकु आहे, भले हिननि खे लाइव कवरेज जी सहूलियत हासिलु न हुजे, छो जो हिननि जी जेकी लैंग्वेज ॻाल्हाइण जी आहे उहो एतिरी वाहियातपन ते मुश्तमिल हूंदी आहे जो हुनखे लाइव ॾेखारण बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे।
हिननि जे लीडरनि जा तव्हां बयान ऐं ॻाल्हियूं त ॿुधो न, जेकॾहिं उनखे इहे संसर करे न ॿुधाइनि त मां सम्झां थो ॾिसो ज़ाती दुश्मनियूं थी थियूं वञनि। मां चवां थो हीअ वाहिद पार्टी आहे जंहिंजे करे ज़ाती दुश्मनियूं थी चुकियूं आहिनि माण्हुनि में, भाउ सां विड़ी पियो आहे घर में, मक़सदु घरनि में जहिड़ा फ़साद थी विया आहिनि। पहिरीं पार्टी अहिड़ी आई आहे जंहिं घरनि में फ़साद बर्पा कराए छॾिया आहिनि। न त पहिरियों मां त चवां थो न, पाकिस्तान 1947 खां पोइ जेकॾहिं असां अयूब जे दौर खे माइनस करे अॻियां जी सियासत खे बि ॾिसूं त 1960 खां पोइ त हिन मुल्क में इहो सियासत हली रही आहे न। 1966 में जॾहिं भुट्टो साहब अयूब सां ई मिलियो या अयूब ई उनखे खणी आयो, पर उन खां पोइ 2-3 सालनि खां पोइ भुट्टे साहब खे इहो अहसासु थी वियो त मां अवामी क़ुवत सां अचण थो चाहियां ऐं कंहिं डिक्टेटर जे अम्ब्रेला जे तहत नथो अचणु चाहियां, त उन सियासत जो प्रॉपर आगाज़ कयो न। मसला हिते इहे ई आहिनि जेके सम्झण वारा आहिनि। त वज़ीर आज़म साहब तमामु घणो परेशानी नज़र अचनि पिया त मुल्क में आख़िर थी छा रहियो आहे, ऐं आइन सां मज़ाक़ थिए पई ऐं अदालत जे इख़्तियारनि सां बि मज़ाक़ कई वञे पई। हिकु शख़्स जेको आहे ऐं अदालतुनि खे परेशान करे रखियो आहे, अदालतूं उनजे इंतज़ार में वेहंदियूं। क़ौमी असैम्बली में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नाज़रीन तक़रीर करे रहिया हुया, त छा वज़ीर आज़म बि परेशान आहिनि त समूरी सिचुएशन खे कीअं आख़िर टैकल कजे? हिकु शख़्स उन्हनि खे परेशान करे पियो, यकीनन इशारो इमरान ख़ान जी तरफ़ ई आहे। ॾिसो, पहिरियों इन में को शक न आहे त इमरान ख़ान खे 15 सालनि ताईं इहा एस्टेब्लिशमेंट जेको आहे पालींदी रही ऐं हर इन जे लाइ हू आख़िरी हद क्रॉस करे विया। यानी पूरी नून लीग खे जेको आहे उनजी क़यादत खे हिन नाइल कराए छॾियो। इन खां अलावा पीपल्स पार्टी खे बि जेतिरो रगड़ो लॻाए पिया सघे एस्टेब्लिशमेंट उहो हुननि लॻायो। अच्छा, अहिड़े तरीक़े सां मौलाना फज़ल रहमान जी पार्टी खे JUI फे खे KPK में जेतिरो रगड़ो उन्हनि लॻाए सघियो, उन्हनि ते बम धमाका थिया, उहो पोइ जलसो न पिया करे सघनि, जुलूस न पिया करे सघनि। बहरहाल इस्टेब्लिशमेंट ऐं तालिबान, उहे तालिबान जेके मां सम्झां थो त उन ज़माने में प्रो इमरान ख़ान हुआ, जेके अॼु बि आहिनि, ऐं उहे कंहिं ॿी पार्टी खे यानी पीपल्स पार्टी खे, नून लीग खे, मौलाना फज़ल रहमान खे पूरे KPK में उन्हनि जलसा जुलूस रैली न पिया कढणु ॾियनि। जिते जलसो जुलूस थिए पियो उते बम धमाका पिया थियनि, ख़ुदकुश हमला पिया थी रहिया आहिनि। त लेवल प्ले ग्राउंड जेके चइबो आहे उहो उन्हनि खे मिलियो ई कान। इस्टेब्लिशमेंट पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए आख़िर में बि जॾहिं ॾिठो त हीउ हाराए रहियो आहे, त पोइ तव्हां ॾिठो हूंदो त अचानक जेको आहे सॼो इहो सिस्टम जेको आहे वेझी वियो। मजबूरन जेको आहे हिनखे हुननि खे ज़ोरी हराए करे उन सिस्टम जे ज़हत इन करे इलेक्ट्रॉनिक कंदो न, त हुन में धांधली ईज़ी आहे। बहरहाल ATS सिस्टम हुननि विहारे करे हिनखे वज़ीर आज़म करे छॾियो। वज़ीर आज़म करे पोणा 4 साल जॾहिं हिननि ॾिठो त हीअ त सिर्फ़ु ज़बानी दावा ई कंदो आहे न, असां वटि वॾियूं मईशत जी टीम आहे, असां जेको आहे मुल्क में इनकलाब बर्पा करे छॾंदासीं ऐं IMF जा कर्ज़ लाहे छॾंदासीं, IMF वटि वञूं त ख़ुदकुशी करणु बहितरु हूंदो। जेके हिन जूं ॻाल्हियूं हुयूं, मां चवंदो न, हिन सिर्फ़ु मुल्क में पहिरियों 15 साल ॻाल्हियूं कंदो रहियो, उनखां पोइ जॾहिं इक़्तिदार मिलियुसि त पोणा 4 साल साॻियूं ॻाल्हियूं कंदो रहियो। यानी कॾहिं इहो फील कान थियो त हीउ मुल्क जो वज़ीर आज़म ॻाल्हाए रहियो आहे। हमेशह जॾहिं ॻाल्हाईंदो ईअं लॻंदो त हीउ को अपोज़िशन लीडर ई ॻाल्हाए रहियो आहे न। कॾहिं बि तव्हां हिन जी स्पीच में इहो न ॿुधो हूंदो त हीअ फलाणी शइ आहे, असां कंदासीं। हमेशह ई पंहिंजी स्पीच में चवंदो हुयो त हीअ फलाणी शइ थियणु घुरिजे। अच्छा, यानी थियणु घुरिजे त इहो अपोज़िशन वारा चवंदा। एस्टेब्लिशमेंट जे लाइ बि हुन ॾाढो अहम बयान ॾिनो आहे। चवनि था त इमरान ख़ान चवे पियो त एस्टेब्लिशमेंट फ़ैसिलो करे छॾियो आहे त ॿीहर इमरान ख़ान खे इक़्तिदार में न ई आणणो। ॾिसो, इहो तक़रीबन 8 महीननि खां साॻी ॻाल्हि करे रहियो आहे न, हिन में नई ॻाल्हि कहिड़ी कई आहे। अच्छा, त हिन चयो त मुंहिंजे माण्हुनि खे चयो त हिन ते काटा लॻाए छॾियो आहे, हिन ते रेड लाइन। ॾिसो, हीअ जेकी बि ॻाल्हाए रहियो आहे, असां कोशिशि करे रहिया आहियूं त मौज़ब तरीक़े सां हुनखे जवाबु ॾियूं, न त ज़ाहिर आहे जेकी हुनजी लैंग्वेज आहे माण्हू इरिटेट थींदो आहे त हुनखे हुनजी ज़बान में जवाबु ॾिजे। मसइलो इहो आहे त हीअ जेकी इस्टेब्लिशमेंट जा जेको तबिको हुयो जेको हिनखे खणी आयो, आख़िर में हुनखे पाण खे अहसासु थी वियो त हुननि पाकिस्तान खे तबाही ऐं बर्बादी जे धाने ते पहुचाए छॾियो न। त तव्हां 2018 जी मईशत जो चार्ट खणो ऐं उनखां पोइ जो खणो त हर शइ वाज़िह थी वञे न। अच्छा, उनखां पोइ तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं हिनखे हटायो त हिन इस्टेब्लिशमेंट ऐं हिन फ़ौज खे दाव ते लॻाए छॾियो। यानी जेतिरो नुक़सानु असांखे राह न पहुचाए सघी, जेतिरो नुक़सानु असांजी फ़ौज खे मूसाद न पहुचाए सघी, जेतिरो नुक़सानु असांजी फ़ौज खे CIA ऐं MI6 न पहुचाए सघी, उन खां वधीक पब्लिक में हिन नुक़सानु पहुचायो। यानी फ़ौज जी सॼी क्रेडिबिलिटी ते,
फ़ौज जे पूरे इदारे ते ॾिसो फ़ौज में बि सॼो इदारो त ख़राबु नथो थी सघे न। सही ॻाल्हि आहे। फ़ौज जा जेके 2-4 माण्हू जेके उहे हुया जेके हिनखे खणी आया फैज़ एंड कंपनी खे जेकॾहिं चऊं या पाशा हुयो जनरल ज़हीर इस्लाम हुयो जेके जेके मां नाला खणंदो आहियां बाजवा हुयो जेके जेके हिनखे खणी आया इहे 4-6 माण्हुनि खे खां अलावा फ़ौज में ओवरऑल त उन्हनि जो सियासत सां को तालुक़ु न हूंदो आहे। तव्हांखे अॼु फ़ौजी जेको आहे कोई सियासी हुन में तव्हांखे नज़र ईंदो आहे छा? कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे इक़्तिदार या हुक्मरानी जे शौक़ में जेको आहे उहो इन क़िस्म जा फ़ैसिला करे ऐं इन क़िस्म जा माण्हू खणी ईंदा आहिनि। छो जो हाणे इहे पाण थो चए न त मां त पपेट हुउसि मूंखे कुझु ख़बर ई न हूंदी त हुननि खे इहो पपेट खपे पियो जंहिंजे ज़रिए हुननि मुल्क जी तबाही करे छॾी। त हाणे जेकॾहिं निज़ाम थोरो सही थियणो थो वञे त हाणे उन वक़्तु इमरान ख़ान जेके IMF सां मुआहिदा करे पियो त छा पोयां उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी इमरान ख़ान खे सपोर्ट न हुई या एस्टेब्लिशमेंट जी नॉलेज में अहिड़ो कुझु न हुयो जो अॼु वज़ीर आज़म बि ज़िम्मेवार इमरान ख़ान खे करार ॾियनि पिया? जेके जेकॾहिं हू क्लेम कनि पिया त एज़ अ पपेट प्ले करे रहिया हुया। त जेके फ़ौजी कुझु मेन स्ट्रीम जा जनरल्स हूंदा आहिनि न हाणे उनजो जेको विजन हूंदो आहे उहो पॉलिटिकल न हूंदो आहे। उनजो विजन मईशत वारो न हूंदो आहे। उनजो विजन मुल्क खे तरक़ी जी राह ते गामज़न करण वारो न हूंदो आहे। उहो हिकिड़ो स्टेट फ़ौजी हूंदो आहे जंहिंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजी दिफ़ा लाइन कहिड़ी आहे ऐं मूंखे जेका जंग कीअं विड़णी आहे ऐं मूंखे लॉ एंड ऑर्डर या दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियण लाइ जेका जेके हिकमत अमली ऐं प्लान बनाइणो आहे उहो छा हुजणु घुरिजनि। उहो उन जा एक्सपर्ट त थी सघनि था पर पॉलिटिक्स जा एक्सपर्ट थोरी था थी सघनि। सियासी या सिविलियन अमल जा अकुल त नथा थी सघनि पर उहो अज़्यूम कंदा आहिनि सम्झंदा आहिनि। इमरान ख़ान जी अमल खे जेको आहे हिन वक़्तु चयो वञे थो न मुल्क सां गद्दारी कई आहे IMF सां अहिड़ो मुआहिदो करे त पोइ छा उहो न उन वक़्त जे स्टेक होल्डर्स जे नॉलेज में न हुयो छा त असीं जेको इल्ज़ाम PTI ते हिन वक़्तु हणी रहिया आहियूं सभु या तव्हां चओ था त डॉक्यूमेंट्स में मौजूदु आहिनि? ॾिसो हो इमरान ख़ान इहो इल्ज़ाम लॻाए रहियो आहे त मूं वटि जेको आहे कुझु पावर कान हुई ऐं सॼी पावर इमरान ख़ान जी असां ॻाल्हि था कयूं। उहो हाणे हिकिड़ो वज़ीर आज़म पाण चई रहियो आहे त हिन में असांजो त कसूर न आहे। मतिलबु त जेको बिलावल भुट्टो हिनखे चवंदो हो सिलेक्टेड कटपुतली ऐं इहे त पोइ इहो ठीकु हूंदो हो न पोइ हुन ते माइंड छो कंदा हुआ? जेकॾहिं हू अॻिला बि इहे ॾिसंदा हुआ हुननि खे सम्झ में त ईंदी न सियासतदान जो इहो कमु आहे त उहो सम्झंदो हुयो त हिन हे ईअं ई आहे रबड़ स्टैम्प रुगो ई कुर्सी ऐं प्रोटोकॉल जे लाइ आयल आहे त ऐं हिन साबित कयो ऐं वरी हिन हुनजो करार कयो ऐं हिन खां अॻु ॿिए जिन ॿुधो त जेकॾहिं मां वज़ीर आज़म हुजां ऐं मूंखे जेकॾहिं को हलाइणु चाहे त उहो थी नथो सघे। ज़िम्मेदार वज़ीर आज़म हूंदो आहे। यानी हिन जे अॻु में जूं तक़रीरूं ऐं हिन जे इक़्तिदार में अचण जी ॻाल्हियूं इन करे आउं चवंदो आहियां त हिन खां वॾो कूड़ो हिन पाकिस्तान जी सियासत में अॻु में को सियासतदान न आयो आहे। सियासतदान कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि हर माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे रुगो सियासतदाननि ते असां छो ब्लेम कयूं? हर माण्हू पंहिंजी पंहिंजी कैपेसिटी में जिते जिते सम्झंदो आहे त कूड़ ॻाल्हाईंदो आहे। त हिन वक़्तु जेके मुआशी हालात हलनि था या सियासी हालात हलनि था ऐं लेट्स से आम चूंडनि में बिलावल भुट्टो ज़रदारी खटी थो वञे या असीं जो मरियम नवाज़ जेको आहे खटी वञे थी त फ़र्क़ु छा ईंदो? का तब्दीली ईंदी हिननि ॿिन्ही जे अचण सां जेके हिन वक़्तु असांखे मेन स्ट्रीम में नज़र अचनि था? ॾिसो हींअर जेकी स्ट्रॉन्ग कैंडिडेट्स जे तौर ते पूरो ज़ोर लॻायो त पाकिस्तान डिस्टेबलाइज़ कीअं थिए 10 महीननि जी जेकॾहिं तव्हां हुनजी मूवमेंट्स ॾिसो जमाली साहब इहो वॾो इल्ज़ाम न आहे ख़ैर मुख़्तलिफ़ पाण चई रहियो आहे न पारां अचे पियो पाण चई रहियो आहे त पाकिस्तान तव्हां हुनजी तकरीरूं खणो पाकिस्तान श्रीलंका बणजण वारो आहे। पाकिस्तान जी मईशत फलानी थी वई आहे। पाकिस्तान जेको आहे हाणे तमामु तकरीरूं खणोसि हिन जो क्राइटेरिया ॾिसो जंहिं स्पीड सां हिन जलसा जुलूस मुज़ाहिरा रैलियूं ऐं जंहिं ज़बान जो इंतिखाब कयो ॾिसो तव्हां कीअं अंदाज़ो लॻाईंदा आहियो त उहा ज़बान जेकी अॼु ताईं पाकिस्तान ऐं पाकिस्तान आर्मी जे बारे में राह न ॻाल्हाए सघी जीअं मूं चयो CIA न ॻाल्हाए सघी मूसाद न ॻाल्हाए सघी कंहिंमें ॾिसो हिननि जा जेके बि इंटरनल या एक्सटर्नल जेके मामला हूंदा आहिनि उहे हिकिड़ा डिफरेंट पैराए में हलंदा आहिनि पर जेकी ज़बान जो इस्तेमालु थींदो आहे हमेशह सॉफ्टिकेटेड थींदी आहे सभिनी जे दरमियान चाहे लिखत पढ़त जो अंदाज़ हुजे या हे वाहिद लीडर आहे जंहिंजी जेकी ज़बान एतिरी वायात आहे जो जंहिं मां हीअ लॻंदो न आहे त हीअ को इंसान जो पुटु आहे। हिन जी तव्हां ज़बान त ॿुधो न त जंहिं तरीक़े सां हीअ गारियूं ॾींदो आहे या जंहिं तरीक़े सां जेके जुमिला इस्तेमालु कंदो आहे ऐं उनखे ॾिसी करे वरी जेकी हिन जा हेठि जेकी रिजीम आहे उनजी तव्हां लैंग्वेज ॿुधो तव्हां सोशल मीडिया ते जेको बि तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु कुझु चओ उनखां पोइ जेकी उन्हनि जो सोशल मीडिया जी ब्रिगेड आहे जंहिं लफ़्ज़नि जो चुनाव कनि था मां चयो असांखे उन्हनि ते एतिराज़ु आहे सियासत ते थोरी आहे।
सियासत त भई आइनी हक़ आहे हर माण्हू जो करणु, हर माण्हू जो इहो हक़ आहे त उहो आज़ादी इज़हार आज़ादी राय सां जेको वणे हिन मुल्क में करे सघे थो, हिनखे आइन इजाज़त पोइ हिन मां इहो सम्झणु चाहियां पई त हीअ जेकी PDM आहे या हीअ इतिहाद आहे पंहिंजे उहो पार्टीज़ जो, इन्हनि जो क्लेम या असीं चऊं कंसर्न आहे, छा कंसर्न इमरान ख़ान आहे या उहे हिन वक़्त ताईं बि इहो ई क्लेम करे रहिया आहिनि त उहे मुल्क खे बहितर नमूने सां हलाए सघनि था? ॾिसो जेके हिन वक़्तु सूरत हाल आहे न, हुकूमत ज़ाहिर आहे उनखे बि अंदाज़ो आहे त जेकी महांगाई जी हिन वक़्तु सूरत हाल थी चुकी आहे, छो जो इमरान ख़ान खे हटाइण खां पोइ जेकी महांगाई जो तूफ़ान आयो, जेके हिन वाइदा कया IMF सां ऐं दौरान हुकूमत वरी उनखे बिटरे कयईं त उन जा रिपकशन्स जेके आहिनि हेठि लेवल ताईं तमामु ख़ौफ़नाक विया ऐं उन जे करे महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान अची वियो। उन खां पोइ वरी अलाह जे तरफ़ां बहरहाल मींहुं ऐं सैलाब जेको आहे हिकिड़ी तबाही मचाई पाकिस्तान में, उन जा बि रिपकशन ज़ाहिर हुकूमत ते पिया त महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान आहे, इन में त चवंदा न को शक जी गुंजाइश न आहे, हर माण्हू परेशान आहे। हुकूमत बि सम्झे थी त हिन मौक़े ते इलेक्शन जेको आहे उनखे डैमेज कंदो, त अहिड़े तरीक़े सां हुननि जी बि इहा ख़्वाहिश आहे, कोशिशि आहे त कंहिं तरीक़े सां 2-3 महीननि जो इहो टाइम मिली वञे त असां को वॾो रिलीफ प्रोवाइड करे वञूं आवाम खे। तयारी कनि पिया कि रिलीफ प्रोवाइड करण जी? इहो ई रिलीफ ईअं ई थींदो आहे त जीअं हाणे रशिया सां हिननि सस्ते तेल जो मुआइदो कयो आहे ऐं जेका जॾहिं उहो सप्लाई बहाल थी वेंदी हिते त यकीनन हिन तेल जो रेट काफ़ी हेठि अची वेंदो ऐं जॾहिं तेल जो रेट हेठि अची वेंदो त यकीनन जेकी ॿियूं शयूं आहिनि अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांजी बम्पर क्रॉप थी वञे एग्रीकल्चर में, अलाह खां बसि इहा दुआ कजे त वरी इहो मींहुं ऐं इहे सिलसिला शुरू थी विया आहिनि, छो जो हींअर क्रॉप जेको आहे पंहिंजे पीक ते आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता वरी वधीक बारिश पोएं साल वांगुरु थी ऐं वरी हिन साल बि इहा डैमेज थियो त पोइ त अल्लाह मालिक आहे पाकिस्तान जो। अच्छा, MQM खे ॿिए डिजिटल आदमशुमारी ते जेको आहे तमामु घणा कंसर्न्स रहिया आहिनि ऐं फारूक सत्तार हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त कराची में 66% आबादी जेकी आहे डिजिटल आदमशुमारी में गुम कई वई आहे। तो जॾहिं APC थी हुई, APC ते न पर हिन पीपल्स पार्टी जी मेज़बानी हेठि जेको आहे कॉन्फ्रेंस थी हुई जिनमें हुननि तमामु पार्टीज़ खे दावत ॾिनी हुई, जंहिंमें MQM बि शामिल हुई, पर MQM मज़म्मत कई हुई ऐं वेहण खां इनकार कयो हुयो। त तव्हांखे नथो लॻे त जेकर इहो उन्हनि खे कंसर्न आहे त हू कॉन्फ्रेंस में शामिल थी करे पंहिंजे कंसर्न्स खे ज़ाहिर करे वठनि? ॾिसो, इन में त कंहिं शक जी गुंजाइश न आहे त जेकी डिजिटलाइज़ेशन मर्दमशुमारी थी रही आहे इहा जिन माण्हुनि जे ज़रिए कराई वई आहे, मां नथो चवां त मर्दमशुमारी डिपार्टमेंट जी का हिन में बदनियती हूंदी, पर जेके माण्हुनि जे ज़रिए ई कराए रहिया आहिनि उहे प्रोफेशनल न आहिनि, एक्सपर्ट्स न आहिनि। यानी मिसाल जे तौर ते असांजे घर जेको माण्हू आयो उहो त पढ़ियल लिखियल ताईं में न हो न, उन हथ में हिकिड़ी हिननि डिवाइस ॾेई छॾी आहे, वो अची तव्हां खां पुछे थो। अच्छा, मुंहिंजे घर त अञा ताईं आया ई कोन आहिनि, अधु पाड़े मां जेको आहे मोटी विया। थी सघे थो काफ़ी जॻहनि ते आया हुजनि, काफ़ी उहो इहो हिकिड़ो प्रॉब्लम अलॻि आहे बिल्कुलु, पर जेके आहिनि जिते विया आहिनि मां त उन्हनि जी कैपेसिटी जेकी मुंहिंजी जेकी उन्हनि सां इंट्रेक्शन थी आहे डिटेल ॿुधाई त मूं इहो फील कयो त हू वीचारा पाणी तजुर्बेकार कान आहे, उन्हनि खे का ख़बर ई कान हुई। उन्हनि खे खाने जे हिसाब सां सम्झायो वियो आहे त बसि हिन में ही यस करिणो आहे, नो करिणो आहे, या पर्सन जी तादाद लिखणी आहे। यानी हुन जो जेको इहो फॉर्म आहे हिकु त हुन में डिटेल एतिरी घणी घुरी वई आहे जो जंहिं वटि वञनि बि था न त हू हुनखे डिटेल उहो इरिटेट थो थी वञे, ॿुधाए कान थो। यानी मर्दमशुमारी जी जेकी डिटेल आहे उनखे ही सेल बणाइण जे बजाए उन में उन्हनि जा प्रोफेशन, उन्हनि जूं एजुकेशन, अलाए उनजे घर में जेको आहे उहो नलका घणा आहिनि त उनजे घर में जेको आहे कमरा घणा आहिनि, एतिरा क्वेश्चन्स उन्हनि खे ॾेई छॾिया आहिनि जो जेको अचे थो मर्दमशुमारी पुछणु, जंहिंखां उहो पुछी रहियो आहे हू आख़िर इरिटेट थी हुनखे चवंदो भाउ तोखे मूंखे कुझु ॿुधाइणो ई न आहे हल, त उहो जेको आहे अपलोड डप करण में यानी की जेको बि हुनजो परफॉर्म आहे पोइ उहो अपलोड कान थिए पियो जेसिताईं हुन में डेटा। भई तव्हां परफॉर्मा हिकु त सादो हुजणु घुरिजे, तव्हां जेकॾहिं मर्दमशुमारी था कयो त उनजे प्रोसीजर जे मुताबिक़ कयो न, जेको मर्दमशुमारी जा मुतालिक़ सवाल आहिनि उहे हुन में विझो न। हाणे हुनजे घर में जेको आहे उहो घणा कमरा आहिनि, हुनजो घर करे ठहियो आहे, हुनजो बंगलो, तूं छा FBR, FIA, एंटी करप्शन, नैब जा सभु तव्हां मर्दमशुमारी खे बणाए छॾियो छा? त माण्हू जेके आहिनि उहे इरिटेट थी विया, त काफ़ी माण्हू उन्हनि खे डिटेल ॾियण खां ई अवॉइड करे रहिया आहिनि। त हर शइ खे एतिरो मां चवां थो सहल बणाइणु घुरिजे, आसान बणाइणु घुरिजे त नादरा जो डेटा तव्हां वटि मौजूदु आहे, जेकॾहिं कंहिं बि शनाख़्ती कार्ड नंबर तव्हां विझो त हर शइ तव्हां वटि उहे अची वेंदी। त तव्हांखे हिन मर्दमशुमारी जे चैप्टर में एतिरो ड्रामो करण जी ज़रूरत कहिड़ी, जो एॾो तव्हां लेंदी करे छॾियो आहे फॉर्म खे। 3 अप्रैल ताईं इंतिहाई मुख़्तसिर करे त जेकॾहिं माण्हुनि जी तव्हांखे मर्दमशुमारी करणी आहे या घरनि जी करणी आहे, पहिरियों तव्हां फ़ैसिलो त कयो त तव्हांखे करिणो छा आहे। तव्हां त हिन में हर शइ इन क़िस्म सां इंक्लूड करे छॾी आहे जो तव्हां हिननि खे पाण खे ख़बर न हूंदी त इहे हिननि शयुनि छो जो इहा तवजह न हूंदी आहे। जंहिं बि इहो फॉर्म ठाहियो हूंदो
मथी लेवल ते उन्हनि जी तवजह ई न हूंदी चइबो हर वॼण ॾे चवंदा आहिनि जी हल हा बस फॉर्म थींदो फॉर्मेलिटी थी वई थींदो पियो हाणे जेकॾहिं हक़ीक़त आहे त उन फॉर्म खे ॾिसो त जेकी उन में खाना ठहियल आहिनि ऐं जेतिरी उहे डेटा घुरी रहिया आहिनि केरु एतिरी डेटा लिखाईंदो ऐं ॿुधाईंदो वई ऐं हिक घर में जेकॾहिं उहे डेटा इहे लिखण वञनि था त एटलीस्ट 10 खां 15 मिंट हिकिड़े घर जे लाइ उन्हनि खे इन डेटा जे लाइ खपनि एग्जैक्टली ऐं विच में त इहो बि इंकशाफ पैदा थिया त मादरी ज़बान जो बॉक्स बि गायब हुयो आहिनि जो तव्हां एतिरनि करोड़नि माण्हुनि ताईं पहुचंदो पर ही ऑटोमेटिक कंसर्न आहे त आबादी लिकाई वई आहे एमक्यूएम जो इन बाबति तव्हांखे छा चवणो आहे ईअं ई लिकाई वई हूंदी न जे मूं चयो त हाणे तव्हां मैन पावर घटि आहे मैन पावर घटि आहे तव्हां उन इलाइक़े जी हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजे इलाइक़े ताईं न पहुची सघिया आबादी लिकाइण इन खे चइबो आहे न सही ॻाल्हि आहे हाणे तव्हां ताईं जॾहिं आया ई कान त तव्हां खां उन्हनि डेटा ई कान वरिती त ईअं मतिलबु तव्हांजी आबादी लिकाए छॾी हा सोसाइटी में बस अधु घरनि खां पुछी करे वापसि हलिया विया इनफैक्ट असीं इंतज़ार में हुआसीं त अचनि हूंदो त हो बि पंज जॻह ते ठीकु पिया चवनि सही आहे ठीकु आहे पर ही तव्हांखे नथो लॻे त हिननि पार्टीज़ खे होश जेको आहे थोरो देरि सां आयो आहे चाहे उहो पीपल्स पार्टी छो न हुजे ॾिसो एमरजेंसी में दुनिया में कोई बि कमु न थींदो आहे पाकिस्तान में मुसीबत इहा आहे अच्छा यानी आदमशुमारी बि वक़्त खां अॻु में थिए पई इनफैक्ट अचानक जेको आहे तव्हां चवंदा आहियो त हाणे ही थियणु घुरिजे एतिराज़ हुयो ऑलरेडी भाई आदमशुमारी तव्हांखे करणी आहे त चइनी सूबनि सां वेही करे हिकिड़ो प्लान पूरो ठाहिबो आहे लोकल पूरी इंतज़ामिया जो बैकअप सपोर्ट हासिल कबी आहे जॻह जॻह जा इलाइक़ा वाइज़ तहसील वाइज़ वार्ड वाइज़ तव्हां पंहिंजी टीमूं शिनाख़्त करे कोऑर्डिनेशन कंदा आहियो इंतज़ामिया सां उन इंतज़ामिया सां कोऑर्डिनेशन खां पोइ तव्हां जेको आहे इन एॾे वॾे कम में वेंदा आहियो पर हिते त मूं चयो न त नियत मसो उहा नियत ई न आहे बिल्कुलु नियत इहा आहे त बसि ठीकु आहे बस कमु करणो आहे विद द फ्लो जेको आहे हलणो आहे जमाली साहब महांगाई खां तंग आवाम जेको आहे रावलपिंडी इस्लामाबाद जी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां पई ऐं थी पियो सघे त उहे शयूं सिंध में या ॿियनि सूबनि में बि थियणु शुरू थी वञनि ईरान मां स्मगल थियल सामान खाधे पीते जूं शयूं जेके आहिनि उहे अचणु लॻियूं आहिनि पाकिस्तान ऐं माण्हू ॾाढो ख़ुशि आहिनि उन्हनि खे ख़रीद करे छो त हू सस्ते दामन में मिलनि थियूं ऐं ॾाढी सुठी पैकेजिंग सां अचनि थियूं पर आहे सामान उहो स्मगल थियल हिकु त इहो आहे त गुज़िरियल कई दहाइनि खां ईरान खां स्मगल थी पाकिस्तान सामान ईंदो आहे सही ईरान खां छा मां त चवंदो इंडिया खां थी ईंदो आहे जेकॾहिं थरपारकर जे तव्हां रेगिस्तान जा कुझु हिसा ॾिसो उहो बॉर्डर मिली रहिया आहिनि उते करंसी बि उन्हनि जी हलंदी आहे सामान बि उतां ईंदो आहे न इहो हिकिड़ो नॉर्मल प्रोसीजर आहे जिते बि ड्राई फ्रूट ईंदो आहे किथां ईंदो आहे हीअ तव्हांखे कारपेट ऐं कालीन जेके रोडनि ते अफ़गानी ऐं पठान खणी घुमंदा आहिनि ऐं 500-500 हज़ार तव्हांखे ॾेई छॾींदा आहिनि इहे किथां ईंदा आहिनि त इहा ट्रेड स्मगलिंग जी ट्रेड पाकिस्तान में त छा दुनिया जे कंहिं मुल्क में बि न रुकी सघिबी आहे त स्मगलर ऐं माफ़ियाज़ इन करे त ताक़तवर हूंदियूं आहिनि पर इहा हिन वक़्तु असां उन्हनि खे टारगेट इन करे नथा कयूं जो असां त पहिरियों ई चऊं था त आवाम महांगाई में पिसियल आहिनि त मूंखे यादि आहे हिकिड़ी मीटिंग हुई त कंहिं आर्मी चीफ खे इहो सुवालु कयो त ईरान मां जेको आहे बलोचिस्तान जे कुझु हदनि में जेको आहे उहो स्मगल थिए थी ऐं तव्हांजा फ़ौजी सरहदनि ते बीठा आहिनि को रोके कान थो त हुन चयो ठीकु आहे हुते जेको आहे हिकिड़े अंडे जी क़ीमत 200 रुपए जी आहे पोइ भला तव्हां वञी अंडो पहुचाए ॾेखारियो उहो पाड़े में उन्हनि जो इलाइक़ो बॉर्डर पए थो उतां उन्हनि खे सस्ती शइ बि मिले थी ईज़ी बिजली बि मिले थी ईज़ी फ्यूल बि मिले थो ईज़ी खाइण पीअण जूं शयूं बि मिलंदियूं त उन्हनि खे मिलंदियूं उन्हनि जी ज़िंदगी हले थी छो जो पाकिस्तान जी एतिरी पोज़ीशन ई कान्हे जो एतिरो परे ताईं जेको आहे इहे खाइण पीअण जूं शयूं पहुचाए सघे त मगर इहा ॻाल्हि हेठि खां मथी लेवल ते सभिनी खे ख़बर आहे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हो हिकु अहिड़ी ॻाल्हि कान्हे जेतिरा बि प्रॉपर करे नथा सघनि न इहो ई त असां चऊं था करणु घुरिजे इन सां तव्हांजो स्मगल थियल सामान बि हले इन सां तव्हांखे टैक्स केतिरा मिलंदा अल्टीमेटली उहो ई त हे जेके ॿाहिरां छो जो हिन मजबूरी में हे जेके तव्हां ब्रांड्स जी ऐं मुख़्तलिफ़ कंदव असांखे हिन जी काई ज़रूरत न आहे हिन जो भले रेट जेतिरो वधणो आहे वधी वञे असल मसइलो आहे माण्हुनि खे खाध खुराक जूं सस्तियूं शयूं कीअं प्रोवाइड कजनि उन जा रस्ता जेके हिकिड़ो रस्तो वाया ईरान आहे ॿियो रस्तो वाया इंडिया आहे टियों को रस्तो कान्हे जेकॾहिं तव्हांखे सस्तियूं सब्जियूं सस्तियूं फ्रूट सस्तियूं खाइण पीअण जूं ॿियूं जेके मुतलका शयूं आहिनि जेके जंहिंमें तेल बि शामिल आहे जंहिंमें दालूं बि शामिल आहिनि जंहिंमें सभु अचे थो असां वटि वाया दुबई यानी दुबई जा मज़ा लॻा पिया आहिनि मुफ़्त में पर वाया दुबई बिल्टी टीटी खुलंदी साईं दुबई में पैसा वेंदा दुबई में उन खां पोइ जहाज़ हुतां ड्रामो करे वरी ईंदा हिते असां वटि शी जिनपिंग बि जेको आहे सऊदी जे वली खे फोन कई हुई ईरान ऐं सऊदी अरब मजबूरियूं आहिनि जेके असां डायरेक्ट नथा करे सघूं
ऐं इते अल्टीमेटली वरी जेकॾहिं असां ईंदासीं त वरी चवंदुसि मां उहो IMF, उहो अमेरिका, उहो बर्तानिया, उहा जेके साज़िश आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़, इहे जॉइंट आहिनि जिन इहो सॼो ड्रामा क्रिएट करे पाकिस्तान खे विकोड़ियल आहे। पाकिस्तान खे उहो रिलीफ इन करे नथा ॾियणु चाहिनि की उनखे ख़बर आहे त पाकिस्तान जेकॾहिं थोरो बि रिलीफ हिनखे मिलियो त हीअ अपर हैंड रखण वारी क़ौम आहे। त इन करे हू असांखे हर वक़्तु दॿाए रखनि था त जीअं असां पंहिंजी उन सोच जे मुताबिक़ ई न वञी सघूं ऐं इन ई में मसलनि में लॻल पिया हुजूं त खाइण पीअण जी शयूं बिल्कुलु जेका शइ ग़लति तरीक़े सां अचे थी। नाज़रीन जमाली साहब तव्हांजी महिरबानी, ग़लति तरीक़े सां अचे थी उनखे सही दुरुस्त अंदाज़ में आणण जे लाइ जेकॾहिं थोरा एफर्ट्स पुट करे उनखे आणियो वञे त छा ई ॻाल्हि थी पवंदी। सो बहरहाल मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।